प्यारा बारो हाणे असांजी अॼोकी क्लास में पढ़ी रहिया आहियूं सबक नंबर 12। सीन जबर से, बे जबर बै, काफ पेश को। सीन जबर से, बे जबर बै, काफ पेश को। सबक को। बे अलिफ बा, बे अलिफ बा, रे हे वा नून पेश रू। छावा बे अलिफ बा, रे हे वा नून पेश रू। सबक को बारू। बे जबर बै, दाल जबर द, काफ जबर कै, बदक कै। बे जबर बै, दाल जबर द, काफ जबर कै, बदक कै। हे ये जेर ही, हे ये जेर ही। बे जबर बै, दाल जबर द, काफ जबर कै, बदक कै। अलिफ मंद आ, हे ये हे, आ हे। बदक कै ही, बदक कै आहे। ढे जबर ढ, काफ जबर कै, णे पिश णु, ढकणु। ढे जबर ढ, काफ जबर कै, णे पिश णु, ढकणु। हे ये जेर ही, ढे जबर ढ, काफ जबर कै, णे पिश णु, ढकणु। अलिफ मंद आ, हे ये हे, आहे। ढकणो ही, ढकणो आहे। स्वाद अलिफ सा, बे पिश बो, णे पिशणु। स्वाद अलिफ सा, बे पिश बो, णे पिश णु, साबुणु। हे ये जेर ही। स्वाद अलिफ सा, बे पिश बो, णे पिशणु, साबुणु। अलिफ मंद आ, हे ये हे, आहे। साबुणो ही, साबुणो आहे। हाणे ढे जबर ढ, गे वा गो। ढे जबर ढ, गे वा गो, ढगो। वाफ जबर वै, गे वा गो, वगो। वाफ जबर वै, गे वा गो, वगो। लाम जबर लै, काफ पेश को, लक को, णे पिशणु, लकोणो। लाम जबर ल, काफ पेश को, णे पेश णु, लकोणो। बे जबर बै, स्वाद जबर से, रे पिशरू, बसरू। बे जबर बै, स्वाद जबर से, रे पेश रू,
बसरु। हाणे ते आवाज बसरु। ते जबर ते, रे जबर रे, णे पिछड़ू, तरणु। ढगो वगो लकुण बसरु तरणु। वाव जबर व, गेवा गो, वगो। ढे जबर ढे, काफ जबर कै, ढक कै, वगो ढक कै। लाम जबर ल, काफ पेश को, णे पिछणु, लकोणो। लाम जबर ल, काफ पेश को, णे पिछणु, लकोणो। नून जबर न, लकोण न। हे जबर है, णे पिछणु, हाणु, लकोण न, हाणु। बे जबर ब, स्वाद जबर से, रे पिशरू, बसरू। पे वापो, खे जबर ख, पोख, बसरो पोख। ते जबर ते, रे जबर रे, णे पिछणु, तरणु। सीन जेर स, खे पिश खु, सिखु, तरणु सिखु। स्वाद अलिफ सा, बे पिशबो, णे पिछणु, साबोणो। स्वाद अलिफ सा, बे पिशबो, णे पिछणु, साबोणो। हे जबर है, णे पिछणु, हाणु, साबुण हाणु। बे पिशबो, ते पिशतो, बुत्तो। अलफ पेश ओ, घे पिश घो, उघो, बुत्तो उघो। तरण सिखो, साबुण हाणो, बुत्तो उघो। पहला बारो यो है असांजो सबक नंबर 12। उम्मीद है त ये आवाज तव्हांखे समझ में आया हूंदा। दीवा क्लास के लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो ऐं पंहिंजनि ॿारनि खे सिंधी सेखारियो ऐं सिंधी हुजण जो सबूत ॾियो। महिरबानी।